मजमूई जे हालतुनि मां गुज़रूं पिया न, त हाणे इन ॻाल्हि जो ज़मानो गुज़री वियो आहे त लीडर केरु थींदो, मूंखे छा मिलंदो, केरु अॻियां हूंदो, केरु पोयां हूंदो। हींअर असांजो सॼो वजूद जेको सिंधी वजूद आहे उहो हिकिड़ी दुबड़ में फासी पियो आहे। ऐं उन में दुबड़ जो तव्हांखे ख़बर आहे त तरीक़ो इहो हूंदो आहे त जेकॾहिं आॾा उबता दाफोड़ा हाणे पाण खे बचाइण जी कोशिशि कबी आहे त उहा दुबड़ हेठि गेले वेंदी आहे, मथे न माण्हू कढंदो आहे, मथे न निकिरी सघंदो। आख़िर उन विझे अकल जी त भई उन फाथल दुबड़ मां, हिन सॼे बहिरानी कैफ़ियत मां सिंध खे कहिड़े ॾांव सां, केतिरी हिकमत सां ऐं जुरत ऐं हिमतुनि सां माण्हू कढे, इन जी ज़रूरत आहे। त उन्हनि सभिनी कमनि लाइ पहिरियों बुनियादी ॻाल्हि आहे उहा आहे इंसानी कमज़ोरी, ऐं इंसानी कमज़ोरी खे सघ ॾियण लाइ हिकिड़ो क़ौमी ॿधी जी शिकिल में हिकिड़ी ताक़त, उहो जेको बुनियादी अंसर आहे। असां तक़सीम आहियूं, असीं आहियूं घणाई में, जेकॾहिं थुले लेखे 6 करोड़ इंसान ॿधूं त 6 करोड़ इंसाननि में ही जेके पीपला लीगला ॿियूं नंढियूं वॾियूं सरकारी गैर सरकारी जमायतूं आहिनि, जिन जा बेनिफिशरी जेके आहिनि उहे 5 लख हूंदा, 10 लख हूंदा, 20 लख हूंदा। त भई जिन लुटियो आहे, जिन हिसोपति वरिती आहे, कंहिं यूनियन काउंसिल जे घटिया पैसा खाधा, कंहिं सरकारी अस्पताल जी दवा जा खाधा, कंहिं गली जो बल्ब खाधो, पर 6 करोड़ इंसान जेके आहिनि उहे बुनियादी तरह ज़िंदगी जी बुनियादी ज़रूरतुनि खां महरूम आहिनि। नंबर 1, समाज में जेका इंसानी इज़त वक़ार जी हासिलात माण्हू खे हिकिड़ी तड़प ऐं तवको थिए थी त मूंखे माण्हू सम्झो, इंसान सम्झो, उन लाइ जेका ड्यू रिस्पेक्ट जी तलब आहे उन खां माण्हू महरूम आहिनि। इन लाइ ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असां हिन बहिराननि मां, मसलन पाकिस्तान पीपल्स पार्टी जो ई चूंड हले पियो 15 साल पूरो कनि पिया। जेकॾहिं इहा ई रवश रही, जेकॾहिं अॼु आउं अखियूं पूरे तजियो थो करियां त पीपल्स पार्टी ऑफ सिंध में को पार्लियामानी सियासत में चैलेंज कोन्हे, न लोकल इलेक्शन में चैलेंज आहे, न सूबाई क़ौमी असेंबली जी इलेक्शन में चैलेंज आहे। हुन समूरा माण्हू, नंढा वॾा बासर, ॻोठनि जा चङा मुड़ुस, राज जा चङा मुड़ुस, जागीरदारी जेके वॉरलॉर्ड्स आहिनि उहे सरदार, सभु पंहिंजे चंगल में करे वरिता आहिनि। उन्हनि खे लुट फुर जो हिसोपति मिले पियो त हू उते कंफर्टेबल आहिनि। थोरो थोरो ज़रदारी जे जबर जे आॾो मिड़ई कंधु हेठि करिणो पवंदो अथनि, उहो वॾेरे लाइ ख़ैरु आहे मिड़ई इख़्तियार लाहू कंदा रहंदा आहिनि सालनि सदियुनि खां। त हाणे सुवालु इहो आहे त जेकॾहिं असीं सम्झूं था अनचैलेंज आहे, पोइ हुन जो मुक़ाबिलो कीअं थींदो। मां अकेलो निकिरी नारो हणंदुमि, नारो हणी सघां थो, तब्दीली कोन थो आणे सघां। इन करे असां ई तइ कयो आहे त रुॻो सियासी पार्टियुनि जो इताद न, सियासी पार्टियूं बुनियादी महवर हूंदियूं आहिनि जेके नज़रियाती ऐं तबक़ाती सियासत जे हवाले सां क्लियर आहिनि त सिंध जी बर्बादी जा ज़िम्मेवार जागीरदार आहिनि। जागीरदार क़यादत आहे, जागीरदारनि जो तहफ़ुज़ कंदड़ सियासी जमायतूं आहिनि, ऐं उन खां पोइ वारे वारे सां इक़्तिदार में ईंदड़ जेके बि सियासी धुरियूं आहिनि उहे ज़िम्मेवार आहिनि। हाणे उन्हनि जे बाबति जेके बि सियासी जमायतूं क्लियर आहिनि उन्हनि खे गॾु कबो। इनफ़रादी तरह माण्हू जेके जेके मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पंहिंजे लेखे फार्म भराए इलेक्शन में बीह वेंदा आहिनि, यूनियन काउंसिल ते को बीठो, को डिस्ट्रिक्ट काउंसिल जी सीट ते बीठो, को MP ते बीठो, ओड़नि हज़ार माण्हुनि खे, इंडिविजुअल्स खे गॾु कंदासीं। गॾु करे हिकिड़ो फॉर्मेट ठाहे उन्हनि सभिनी खे हिन गॾियल पार्लियामानी फोरम में असीं खड़ो कंदासीं त जीअं पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं इन्हनि लीगुनि जे मुक़ाबले में सिंध जो नुमाइंदा हिकिड़ो पार्लियामानी फोरम बीहे। इहो सम्झो त असांजो माण्हुनि सां मुंहिंजी ही जीअं प्रेस टियों ॾींहुं कांग्रेस ख़तमु थी ऐं प्रेस कॉन्फ्रेंस थी आहे, उन खां पोइ 100-200 फ़ोन रुॻो इन कनेक्शन में मूं वटि आया आहिनि सॼी सिंध मां मुख़्तलिफ़ माण्हुनि जा, त सही महिरबानी करे तव्हां निकिरो, असीं इंतज़ारु करियूं पिया, असीं तव्हांजे हिन सॼे कम में शरीक थियणु चाहियूं था ऐं गॾिजी हलणु चाहियूं था। त मूंखे उमेदु आहे त जॾहिं न रुॻो हिते पर मुल्क खां ॿाहिरि जेके माण्हू वेठा आहिनि, लंडन में, दुबई में, अमेरिका में, जिन जी ख़्वाहिश आहे त उन्हनि जो ज़ाती को डायरेक्ट इंट्रस्ट कोन्हे, पर इहा ख़्वाहिश आहे, उनजे अबे ॾाॾे जी ख़बर हिते आहे, मामू पुफी मासी हिते रहनि था, त उन्हनि जी ख़्वाहिश आहे त सिंध में ई बेगानगी तन सां गॾु नज़र अचे। सो उन्हनि माण्हुनि जी पूरी इख़लाक़ी मॉरल सपोर्ट आहे। त मूंखे उमेदु हूंदी
त 2-4-6 महीननि जे पोरीअ सां बाक़ाइदे सिंध में फील थींदो त ही महाज़ जुड़ी वियो आहे, क़ाबिल अमल आहे ऐं इहो मुक़ाबले जो अहल आहे। साईं आहे त असांजे घर खे फुरण जूं अटकलूं न। पीपल्स पार्टी जी हुकूमत गिलगित बिल्तिस्तान में आहे, उते हू कानून था पास कनि त भई हिते धारियुनि माण्हुनि खे मिल्कियत वठणु न ॾियो। ऐं सिंध में 15 सालनि खां हुकूमत पई करे, रस्ता खुलिया पिया आहिनि, बाजोड़ सवाद में फ़ौजी ऑपरेशन ते उहे हिते अचनि। हाणे त क़ाबिल कंधा जा माण्हू डायरेक्ट अचनि पिया। हाणे इमरान ख़ान जी पॉलिसी आमदी आहे त $5 लख ॾियो ऐं 10 लख माण्हू असीं सॼी दुनिया मां हिते घुराए सेटल कंदासीं। 10 साल लाइ उनखे वीज़ा हूंदी, प्रॉपर्टी ख़रीद करे सघंदा। त पाकिस्तान में त डोमिसाइल, शनाख़ती कार्ड ऐं पासपोर्ट, वोटर लिस्ट में नालो, मक़ामी तुंहिंजो मुंहिंजो नालो दाख़िल थियण में पाण खे 5 ॾींहं रुलाईंदा, देरि थींदे उन धारे आयल माण्हू जो त 5 मिंटनि में इहे सभु फॉर्मेलिटीज़ पूरियूं थियूं, उन्हनि खे डॉक्यूमेंट्स मिली वेंदा। त इन जे करे ही ज़रदारी माफ़िया जी ख़बर न आहे। हिकिड़े पासे ज़मीनुनि जी बंदरबांट कनि पिया त ज़मीनूं नीलाम खां नीलाम थींदियूं वञनि, बिल्डर माफ़िया ॾे वञनि पियूं। लाज़मी ॻाल्हि आहे, जेकॾहिं 1 लाख 2 लाख 5 लाख एकड़नि ते रेज़िडेंशियल कॉलोनियूं ठहंदियूं त उते गॾ घोड़ा कुता त कोन रहंदा, इंसान अची आबाद थींदा। उहे कहिड़ा इंसान हूंदा? कंदकोट, कश्मीर, जेकाबाद, थर, बदीन में रहंदड़, झुगी में, बांठ जे हिकिड़े लोड़े में। उन माण्हू खे त इहा ताक़त कोन्हे जो 1 करोड़ 1.5 करोड़ 2 करोड़ जो बंगलो अची वठंदो कंहिं रेज़िडेंशियल सोसाइटी में। लाज़मी ॻाल्हि आहे त इहे धारिया माण्हू ईंदा जेके अची हिते आबाद थींदा। जॾहिं एतिरा लखनि एकड़नि जे तइदाद में डिज़ाइन कॉलोनीज़ में ई माण्हू आबाद थींदा त पोइ तव्हां असीं सिंधी माण्हू ॻणप में किथे बीहंदासीं? त हाणे वरी पोइ अहिड़ा ई कानून पिया अचनि त बाबा शनाख़ती कार्ड कोन हूंदो, बाबा ही कान हूंदो। अहिड़ो कोन्हे, हिस्सेपती जी विरासत जो मसइलो आहे। कराची शहर में जेके माफ़ियाऊं वेठियूं आहिनि सालनि खां, उहे चाहिनि थियूं त बाबा हे रुगो पीपल्स पार्टी जा वॾेरा माल खाई वेंदा ऐं असांजो हिस्सोपती किथे जो असीं सालनि खां रहूं पिया। त हाणे पीपल्स पार्टी उन्हनि सां कुझु एडजस्टमेंट ते अचे पई, ॻाल्हि ॿोल्हि थिए पई। असीं त मजमूई सिंधी जेके आहियूं उहे पावर जी मुंतकिली ऐं इंसाफ़ भरिए हुन में आहियूं। हाणे बैराड़ी जी सियासत में पीपल्स पार्टी जेका 1 साइडेड निमाईंदा आहिनि, यूनियन काउंसिल में केरु उनखे चैलेंज करे, सूबाई असैम्बली में केरु चैलेंज करे, इन करे हू बिल्कुलु 1 साइडेड आहे। त असीं चवणु चाहींदासीं त पीपल्स पार्टी जे जेके बि कानून आहिनि, जेके बि तरामीम आणे थी, उन में अवामी ख़िदमत जो जज़्बो घटि हूंदो आहे। हिसे पती जी लुट मार कीअं आसानी सां करे सघे, उहो अंसर वधीक निमाया हूंदो। हीअ त हाणे मसइलनि एतिरा वाक़िया वधी विया आहिनि जो इहो रोज़मर्रा जी ॻाल्हि लॻंदी आहे। सॼी सिंध में सिंधी औरत जो वजूद किथे कारी थी मरे, किथे इज्तमाही रेप में थी मरे, किथे संग चटियुनि में थी मरे पई। त पुलिस वारनि खे जॾहिं सरकार MP MNA जे दरवाज़नि ते हाज़िरी लाइ मुक़ररु करे छॾियो त SPs जेके आहिनि उहे MPAs ऐं MNA जे दरनि जा दरबान बणिया बीठा हूंदा त लॉ एंड ऑर्डर केरु मेंटेन कंदो? सूबेदारनि जी त हालत उन खां पुछी आहे। इन करे हिकिड़ी अहल सभिनी मसइलनि जो हल। तव्हां मूंखां 100 सुवाल पुछंदो, घटियुनि में नशो हले पियो, मंशात हले पई, चोरी आहे, फुर आहे, धाड़ो आहे, ज़ुल्म आहे, नाइंसाफ़ी आहे, सभिनी जो हल इहो आहे त सिंध में हिकु दफ़ो अहल माण्हुनि जी हुकूमत अचणु खपे। मिडिल क्लास, उहा मिडिल क्लास ओरिएंटेड हुजे। जेको माण्हू जिबलत आहे न, हिकिड़ो माण्हू कुते ऐं रछ जी बछ करे उन में मज़ो वठंदो आहे, रत वाइण ते मज़ो वठंदो आहे। कुकड़ वेड़ाए उन्हनि जो रत वहंदो आहे, हिक ॿिए खे खड़ाऊं लॻंदियूं आहिनि, इन में मज़ो वठंदो आहे। त कंहिं इंसान जी इज़त, ज़िंदगी, जान, न्याणी जी इज़त सलामत रहे न रहे, उनखे इन में मज़ो थोरी ईंदो, उनखे त इन वखेर पाई में मज़ो ईंदो। इन करे अहल माण्हुनि जी हुकूमत सिंध में अचणु खपे। इन लाइ तव्हां असांखे गॾियल किरदारु अदा कयो। ॾिसो, पाकिस्तान जो मुआशिरो ईअं आहे जो अवामी ताक़त ते का बि तब्दीली न आणणु ॾींदा, न ई जेके इक़्तिदार में हुकूमतूं वेठियूं आणणु चाहिनि थियूं। उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते प्रेशर्स डेवलप कंदियूं आहिनि, पोइ रेफरी विच में पवंदा आहिनि ऐं उहे सम्झोतो कराईंदा आहिनि, पोइ वरी इक़्तिदार जी नए सिर बंदरबांट थींदी आहे।
त हाणे इमरान ख़ान खे जेतिरो टेके 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 मुड़ुसु माण्हू कयूं, हाणे इमरान ख़ान माना चुकी पियो आहे। जानवर चुकंदो आहे न, पोइ हुनखे लठियूं ॾेई खणंदा आहियूं, बांस ॾेई हवा उतारे बीहारींदा आहियूं। सो हाणे जवान चुकी पियो, हाणे हुन जेके लठियुनि ते बि नथो उथे। सो हाणे हुनखे वञिणो आहे त कहिड़े सिटा थींदो, कीअं थींदो, केरु कहिड़ी ज़मीन ॾींदो। बिलावल भुट्टो ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी पंहिंजी पूरी ज़िमेवारी सां इहे वफ़ादारियूं एस्टेब्लिशमेंट जे हक़ में अदा करण लाइ तयारु आहे। सो कमु कनि पिया ऐं नतीजनि जो इंतज़ारु रहंदो, ॾिसो छा थो थिए। ॾिसो सुवालु हीअ आहे त हिकिड़ो ॾींहुं सिंध जे नाले, धरती माउ जे नाले इहो कंसेप्ट तरक़ी पसंदि पार्टी ॾिनो। बुनियादी सबबु इहो आहे त जेके महरूम माण्हू अचनि, गॾु थियनि, पंहिंजे दर्दनि ते, पंहिंजे सॼी ज़िंदगी जे हुन ते हाल अहिवाल ते वीचारनि ऐं पोइ ईंदड़ वक़्त लाइ हिकिड़ी कमिटमेंट कनि त हुननि खे जेतिरो बि अलाह ताला मौक़ो ॾींदो पंहिंजे क़ौम वतन जी ख़ुशहाली लाइ कमु कंदा। हाणे हीउ जेको तव्हां ॾिसो था न अॼुकल्ह कल्चर डे वारो जेको कंसेप्ट आहे, उहो बुनियादी तरह हुन मादिरे वतन जे तसलसुल जो आहे। त तरक़ी पसंदि पार्टी मल्हायो ऐं असां पॉलिटिकल माना मफ़हूम में मल्हाईंदा आहियूं ऐं पोइ कल्चर डे वरी सक़ाफ़ती रंगनि जे हिसाब सां पोइ मीडिया जी तमामु वॾी इन्वॉल्वमेंट आहे। त असुलु बुनियादी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं माण्हू कमज़ोर हालत में हुजे, वजूद ख़तरे में हुजे, उन वक़्तु इहे समूरियूं सरगर्मियूं जेको आहे माण्हू खे वरी नओं जनमु ॾियारण में, नई जूण वठण में मददगार साबित थियनि थियूं। इन करे उमेदु आहे त हिन साल बि रवायती सालनि वांगुरु हज़ारा औरतें मर्द हिन प्रोग्राम में गॾु थी।